CCD का एहलकार बना। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके विलाग में असां ॻाल्हि ॿिनि अहम वाक़िअनि जी कंदासीं जेके मुख़्तलिफ़ तनाज़र में आहिनि पर ॾाढा अजीब आहिनि। अजीब इन करे आहिनि जो कंहिं इहो ॼातो थिए त डांसिंग गर्ल खे जेका मुंहं जे दड़े मां मिले थी उनखे कपिड़ा पाराया वेंदा। निसाबी किताबनि में उनखे ढके करे उन जे मथां कपिड़ा ॾिना विया आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियो एतिराज़ जेको उतां जे हिस्टोरियन्स कयो आहे, तारीख़दाननि कयो आहे त डांसिंग गर्ल जो वजूद जेको आहे उहो न मिसारियो, उनखे असली शिकिल में बहाल करियो। बहरहाल उन तरफ़ त पोइ अचूं था, पर पहिरियां अचूं था जेके पुलिस मुक़ाबला थियनि था। पुलिस मुक़ाबलनि में अॼुकल्ह पंजाब पुलिस जे CCD यानी क्राइम कंट्रोल डिपार्टमेंट जो वॾो नालो आहे। वॾो नालो इन करे थियो आहे त उहा पंजाब पुलिस पंहिंजे ई स्ट्रक्चर जे अंदरि हिकिड़ो अलॻि सां डिपार्टमेंट ठाहियो आहे जेको हिनस क्राइम्स ते कंट्रोल करण ते फोकस करे थो। CCD खे उहो AIG कंट्रोल करे थो या उन लीड करे थो, जंहिंजे मथां पंजाब में तमामु घणा इल्ज़ाम आहिनि त हू कूड़ा मुक़ाबला करण लाइ मशहूरु आहे। CCD ईअं नाहे त समूरा मुक़ाबला जेको आहे सो बेगुनाह माण्हुनि जा कया हुजनि, पर केतिरा ई मुक़ाबला अहिड़ा बि कया आहिनि जेके नामी गिरामी गैंगस्टर्स हुआ उहे CCD जे मुक़ाबलनि में मारिजी विया आहिनि, जिन में तैफ़ी भट्ट ऐं ॿियनि जेके लाहौर जा वॾा गैंगस्टर्स नाला हुआ उन्हनि जा नाला अची था वञनि। पर CCD जी कारकर्दगी मथां ताज़ो उन वक़्तु आङुर खॼी आहे, न रुॻो आङुर खॼी आहे पर इंटरनेशनली आलमी तौर ते CCD जो नालो ख़राबु थियो आहे। जो हिकु 9 सालनि जी ऑस्ट्रेलियन छोकिरी न्याणी उहा आई हुई ऑस्ट्रेलिया मां पंजाब में घुमणु, उनखे चकवाल में CCD जे अहलकारनि गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। उहो क़तलु इन जे करे बि थियो जो CCD ईअं सम्झो त उहा जेका रेंटल कार हुई जेका 9 सालनि जी हानिया जे फैमिलीअ हायर कई हुई उन में उहे फ़ौरू फ़रार पए थिया। CCD पारां न रुॻो इन वाक़े खां पोइ पहिरियों भेरो शायदि माज़रत कई आहे ऐं उन्हनि इहो तस्लीम कयो आहे त असांजे अहलकार खां ग़लती थी ऐं उन जे मथां क़तल जो जेको पर्चो आहे या FIR आहे उहा दाख़िल थी आहे। इहो मामूली ॻाल्हि कोन्हे। हिकु मासूम न्याणी जेका 9 सालनि जी मस हुई हानिया, उहा पर्थ ऑस्ट्रेलिया जो शहर आहे उतां अचे ऐं चकवाल में उनजो अंजाम ईअं थिए जो राति जे वॻड़े में उहो फैमिली पिटनि वटि घुमण पिए विया, उतां वापसीअ ते उन्हनि जे मथां फायरिंग थी। हुननि पुलिस CCD जो इहो चवणु आहे त हानिया जी फैमिली जंहिं वक़्तु निकिती उतां प्रोग्राम मां उन्हनि जो फ़ौरन जो कसो पीछो कयो ऐं उन्हनि खे फुरे रहिया हुआ। असां उन्हनि जी खे जान छॾाइण लाइ इहो मुक़ाबिलो कयो, पर हानिया जे वालिद जो इहो चवणु आहे त उन दौरान CCD जा अहलकार मुसलसल असांजे गाॾीअ जो पीछो कंदा रहिया। पंजाब पुलिस जेका आहे हिन वक़्तु तमामु घणे एतिराज़नि हेठि आहे। उहो इन जे करे बि जो ऑस्ट्रेलियन वज़ीर आज़म इन वाक़े जी मज़म्मत कई आहे। असांजे वज़ीर आज़म उन वाक़े जी मज़म्मत कई हुजे या न हुजे, पर ऑस्ट्रेलिया जे वज़ीर आज़म पंहिंजे बयान में चयो आहे त ऑस्ट्रेलिया जी छोकिरी चकवाल में जेकॾहिं पुलिस मुक़ाबले में क़तल थी वञे, शूट आउट में क़तल थी वञे, उनजी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे ऐं इहो ॾिठो वञे त इहो वाक़ियो छो पेश आयो। हानिया अहमद जेका 9 सालनि जी शागिर्दियाणी पर्थ ऑस्ट्रेलियन जे इस्लामिक कॉलेज में शागिर्दियाणी हुई ऐं ताज़ो ई हुनजी फैमिली सऊदी अरब मां मोटी हुई। राति जो देरि सां चकवाल में उन्हनि जो CCD ऐं फ़ौरुनि जे विच में जेको मुक़ाबिलो थियो उन दौरान हिननि जी कार खे हिट कयो, गोलियूं जेके लॻियूं CCD जूं, उन में संदसि वालिद उहो ज़ख़्मी थियो, हुनजो भाउ बि ज़ख़्मी थियो, पर हानिया जेका 9 सालनि जी शागिर्दियाणी आहे उहा मारिजी वई। इन वाक़े सॼी दुनिया में त न पर ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान में CCD जे किरदार ते आङुरियूं ज़रूरु खयूं आहिनि ऐं केतिरा ई माण्हू इहो सुवालु करे रहिया आहिनि त आख़िर केसिताईं CCD जा अहलकार ईअं बेगुनाहनि खे मारींदा। पर उन जे मुक़ाबले में कुझु पुलिस अहलकारनि जो ऐं ॿियनि माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त CCD जे एक्टिव थियण खां पोइ क्राइम ते कंट्रोल थियो आहे ऐं इहे ग़लतियूं जेके आहिनि उहे मामूली ग़लतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं उन में इंसानी जानियूं बि ज़ाया थींदियूं आहिनि, पर ओवरऑल पंजाब में क्राइम जो रेट घटियो आहे। पंजाब पुलिस जी अहिड़ी दावा जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ माण्हू जेके इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हानिया जहिड़ा वाक़िया जेको मासूम न्याणी आहे ऑस्ट्रेलिया मां घुमण आई, उन जहिड़ा वाक़िया CCD जी कारकर्दगीअ खे ओवरऑल
पंजाब में अमन अमान जी कारकर्दगीअ खे दागदार बणाइनि था ऐं उन्हनि जे मथां इहो ज़रूरु आङुर खणनि था त उहे इंसानी हक़नि जो इंसानी जानियुनि जो को बि एतिराम नथा कनि। हाणे ॾिसिजे त उन पुलिस एहलकार खे कहिड़ी सज़ा मिले थी, पर फ़िलहालु पंजाब पुलिस ऐं CCD इन वाक़े में अहिड़ो जकिड़जी विया आहिनि जो इंटरनेशनल मीडिया में बि उन्हनि जो ज़िक्र पियो अचे। इहो वाक़ियो हिते पूरो थियो। हाणे हिकु ॿिए वाक़े तरफ़ हलूं था जेको इंडिया में डांसिंग गर्ल जे हवाले सां रूनमा थियो आहे। तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त इंडिया जे निसाबी किताबनि में मुंहिंजे दड़े मां मिलियल डांसिंग गर्ल जो फ़ोटो उहो शामिलु रहियो आहे ऐं उहो केतिरे वक़्त खां रहियो आहे। उतां जे निसाबी किताबनि में पढ़ायो वेंदो आहे, जेको इंडस सिविलाइज़ेशन जे बारे में हिकिड़ो चैप्टर आहे उन में पढ़ायो वेंदो आहे। पर रिसेंटली मज़े जी ॻाल्हि इहा थी त उन डांसिंग गर्ल जो जेको इमेज आहे उन खे ढकण जी या कारो उन ते डॉट्स ॾियण जी जेको आहे सो कोशिशि थी, न रुॻो कोशिशि थी पर उहो प्रिंट मीडिया में छपिजी वियो। प्रिंट इन करे थी वियो जो निसाबी किताबनि में उन जेका इदारो आहे उन्हनि जो उन जी इजाज़त ॾिनी, जंहिंखां पोइ 9 क्लास जा उहे समूरा किताब वापसि करण जो मुतालबो कयो आहे ऐं उतां जे तारीख़दाननि इहो मुतालबो कयो आहे त डांसिंग गर्ल जो जेको इमेज आहे, खाको आहे, फ़ोटो आहे, उहो असली हालत में निसाबी किताबनि में शामिलु कयो वञे। तव्हां सभिनी ॾिठो हूंदो त डांसिंग गर्ल आहे, हिकु हथु जेको आहे सो चेल ते रखी बीठी आहे, उन जो हिकिड़ो मुस्कुराईंदड़ चहिरो आहे। पर इंडस वैली सिविलाइज़ेशन जे बारे में जेको 9 क्लास जो उते टेक्स्ट बुक आहे हाणे ई रिलीज़ थियो आहे, उन में इहो शामिलु कयो वियो हुयो ऐं उहो थियो हुयो नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग NCERT। इंडिया जो हिकु इदारो आहे जेको निसाब जे बारे में फ़ैसिलो कंदो आहे त उन में निसाब में छा शामिलु थियणु घुरिजे, छा शामिलु न थियणु घुरिजे। उन सां गॾोगॾु हू मुख़्तलिफ़ जेके आहे हिकिड़ी ऑटोनमस बॉडी, उहो को सरकारी इदारो न आहे पर फेडरल जेका उतां जो वफ़ाक़ी तालीम वारी वज़ारत आहे उन जे अंडर कमु कंदो आहे। ख़ुदि मुख़्तियार जीअं असां वटि मुख़्तलिफ़ इदारा कमु कनि था। उन ते तारीख़दाननि तमामु घणी जेका आहे सा तनक़ीद कई ऐं उन्हनि इहो चयो त इहो तारीख़ ख़ुदि एंथ्रोपोलॉजी जो सुवालु न आहे पर सिविलाइज़ेशन जो सुवालु आहे। इंडस वैली सिविलाइज़ेशन जे हिकु उञाण खे मिसारण जे बराबरि इहा कोशिशि आहे। इन सिलसिले में जेके NCERT जा जेके आहिनि हेड, उन इहो चयो आहे त असां वापसि उहो साॻियो जेको असली इमेज आहे उहो लॻायूं था ऐं डिजिटल मीडिया में त उहो लॻाए छॾियो आहे, पर हाणे प्रिंट मीडिया में बि जेको प्रिंट पेपर थींदो उन्हनि किताबनि जो उन में बि लॻाइण जी कोशिशि कंदासीं। NCERT जो डायरेक्टर आहे दनेश साकलाणीअ इहो चयो आहे त जेको मॉडिफाइड इमेज आहे उहो असां ख़तमु कयूं था, पंहिंजे निसाबी किताबनि मां रिमूव कयूं था ऐं तारीख़दान जेके आहिनि, हिस्टोरियंस, एंथ्रोपोलॉजिस्ट, उन्हनि सां कंसल्टेशन करे इहो इमेज खे रिप्लेस कंदासीं। इहो पहिरियों भेरो वाक़ियो थियो आहे इंडिया जहिड़े मुल्क में त उते हिकिड़ी तालिबानी सोच अची वई हुजे। इहो अफ़गानिस्तान में वाक़ियो थियो आहे त शायदि उते का वॾी ॻाल्हि न हुई, माण्हू इहो सोचंदा त अफ़गानिस्तान में औरतुनि जे एतिराम हुई न आहे ऐं न ई जेको आहे इन क़िस्म जी आर्कियोलॉजिकल साइट्स जो को एतिराम आहे। पर इंडिया जहिड़े मुल्क में इहो थियो त उनखां पोइ उते तमामु घणी किराए थी। उन किराए थियण खां पोइ इहो निसाब मां हटायो वियो आहे, इमेज जेको डिजिटल फॉर्म आहे उन मां हटायो वियो आहे। हाणे उन जे डायरेक्टर जो चवणु आहे त जेको प्रिंटिंग थींदो टेक्स्ट बुक उन मां बि हटायो वेंदो। एक्चुअली एंथ्रोपोलॉजिस्ट इहो बि चवनि था त जेको इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे उन जो हिकिड़ो उञाण आहे इहो स्कल्पचर रुॻो सखणो जेको आहे सो उहो डांसिंग गर्ल न आहे, पर उहो उन दौर में ज़िंदगीअ जी उञाण आहे ऐं इहो एविडेंस आहे उनजो त उहे उन वक़्तु बि एॾा एडवांस हुआ जो उनखे इहा मेटलॉजी जी नॉलेज हुई त मेटल खे कीअं जेको आहे सो उन मां स्कल्पचर ठाहिबो आहे। एंथ्रोपोलॉजिस्ट इन ते बि ज़ोर ॾियनि था त इहो जीअं, छो त तव्हांखे सभिनी खे ॼाण हूंदी त नेशनल म्यूज़ियम दिल्लीअ में जेको ओरिजिनल डांसिंग गर्ल जो आहे मुजस्मो उहो उते ई पियल आहे। उन में जेके जीअं जो तीअं उन जो इमेज उहो शामिलु कयो आहे निसाबी किताब में ऐं निसाबी किताब हाणे ॿीहर पब्लिश करे उहे शागिर्दनि ताईं पहुचाया वञनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंडिया में आमतौर ते इन क़िस्म जो कॾहिं एतिराज़ न थियो आहे त हीअ इमेज छो आहे, पर न वरी को सरकारी इदारो जेको आहे NCERT उन इहो ॼाणायो आहे त इहो आख़िर उन्हनि डाट्स ॾेई उनखे छो कयो,
यानी उन जा जेके मुख़्तलिफ़ पार्ट्स आहिनि उन्हनि खे ढके करे उन खां पोइ बज़ाहिर कंहिं कोशिशि कई त उन जी ओघड़ ढकी वञे, पर इहो इंडिया जहिड़े मुआशिरे में छो थियो आहे? इन सवाल फ़िलहालु अञा ताईं कंहिं न ॾिनो आहे, पर तारीख़दाननि ऐं एंथ्रोपोलॉजिस्टनि जे एतिराज़नि खां पोइ हाणे नए सिरे सां उहो जेको रियल इमेज आहे डांसिंग गर्ल जो उहो लॻायो पियो वञे। डिजिटल फॉर्म में त हुननि लॻाए छॾियो आहे, बाक़ी जेको टेक्स्ट फॉर्म आहे उन में लॻायो वेंदो। अॼोके विलाग मां एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में नए मौज़ू सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।